ग़रीब जी जेकॾहिं मदद करे न त उन पैसे सां कजांइ जेको हिलाल जो हुजे। ॿियनि जो पैसो, हराम जो पैसो ॾाढे फ़ख्र सां ख़ैर ख़ैरात करणु ॾींदो अथई। यादि रखजांइ जवान जी औलाद, हिलाल जे पैसे में ख़ैर कढण में ॾाढी तकलीफ़ थींदी अथई। हा जवान हा, लफ़्ज़ हक़ सच जान, पर तोखे चीरे फाड़े रखंदा। पर न न, तूं हिकिड़ो न आहे, हज़ारे आहे। हक़ सच हमेशह इंसान खे चीरे फाड़े रखंदो आहे। ॿुध, रब ज़ुल जलाल वल इकराम उन इंसान सां वॾो प्यार कंदो आहे जेको जंहिं बि ग़रीब जी ज़रे जे बराबरि बि मदद करे, पर उन ग़रीब खे ख़बर न पवे त कंहिं कई आहे। हाँ, उन ग़रीब खे ख़बर न पवे त कंहिं कई आहे। तव्हां उहे आहियो जो हिन हुन जे पैसनि ते माण्हुनि सां मदद त कंदा आहियो, हज़ारे सेल्फी बि वठंदा आहियो। हाँ, वरी वॾनि भरम सां अॻिलनि खे ॿुधाईंदा बि आहियो त मां हिन जी हीअ मदद कई। हाँ, वरी ॾेखारे ॾींदा, हे वटि दुआ कजांइ। हेॾे ॾिसे मुड़ुसु ख़ैर कढी आयो अथई। यादि रखो इंसान, ख़ैर उहो जो अॻिलो इंसान तोखां वठे पर तुंहिंजी अखियुनि खे बि न ॾिसे, न ई वरी तूं उन जी अखियुनि खे ॾिसजांइ। यादि रखो इंसान, जॾहिं बि रब ज़ुल जलाल वल इकराम जे ॾिने मां ख़ैर कढो न, के फ़क़ीर खे बि ॾियो न, त उन जी अखियुनि खे कॾहिं बि न ॾिसजांइ। हा जवान हा, रब जी सख़्ती सां मना थियल अथई। अॼु असांजे माशरे में कहिड़ी आराम पाई आहे। ज़रे जे बराबरि बि कुझु ॾींदे, राशन बि ॾींदे न, 100 सेल्फियूं निकिरंदियूं। इहो पराओ पैसो आहे, हिन हुननि जो पैसो आहे। अॻिलनि खे बि एतबार न हूंदो आहे। अॻिलनि ॾे फोटू मोकिलींदा आहिनि, साहिब तूं ॾिनो असांखे फोटू कढी मोकिलियूं था, ॾिस ॾिनोसि ग़रीब खे। उन साहब जो बि ख़ैर हराम, तुंहिंजो नेकी बि हराम। रब जी ज़ात जो कसम लिखियल दावा सां थो चवां।